नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि मां तालके सिंधड़ी में आयल तबलीगी जमायत जे 73 ॼणनि जी कोरोना टेस्ट कई वई, जेके सभु क्लियर करार ॾिना विया। कंहिं में भी कोरोना की तस्दीक न थी है। फुलाडियो थाने जी हद में KPK ऐं पंजाब जूं 5 तबलीगी जमायत हलंदड़, जिन में ॻोठ ताज मोहम्मद शहर वज़ीरिस्तान जा 12 ॼणा शामिल हुआ। ॻोठ जमाल समीजोम में नारावाल जा 11 ॼणा, मगन मोड़ में एबटाबाद जा 11 ॼणा, ॻोठ बादल महर में डेरा इस्माइल खान जा 13 ॼणा, ॻोठ वडल शहर में कोसार जा 12 ॼणनि समेत टोटल 73 माण्हुनि जा फुलाडियो RSC जी टीम डॉक्टर रशीद मरी, लैब टेक्नीशियन धनाराम मेघवाड़, घनश्याम दास, हारिस ऐं मंजूर मस्जिद, जेके गुज़िरियल 3 हफ़्तनि खां करंटीना में तब्दील हुआ, उन में रहंदड़ जमायत जे 73 माण्हुनि जा सैंपल कोरोना टेस्ट लाइ वरिता विया। राब्ते करण ते AC सिंधड़ी प्रेमचंद ॿुधायो त अॼु रिपोर्ट अचण बाद समूरनि खे क्लियर करार ॾिनो वियो। कंहिं में बि तस्दीक न थी है। सिंधड़ी तालके जे अब्दुल्लाबाद जे मस्जिद में डेरा इस्माइल खान जा 13 ॼणनि समेत 73 ॼणनि जी रिपोर्ट क्लियर अची वई है, जंहिंखे अॼु पंहिंजे मागन ॾांहुं मोकिलियो पियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।